सूरिया सिंगार असल आशिकन जो मुड़न मोटण मेड़ू थिया निज़ारी निरवार कुसण जो करार असल आशिकन के सामेन हज़रात MSF जा वर्कर अस्सलाम वालेकुम। अज असां उन अज़ीम इंसान जी अज़मत के सलाम पेश करण लाइ घर थिया आहियूं जंहिं हक़ जी सरबुलंदी लाइ जान जो नज़रानो पेश कयो। हज़रत पीर साईं सूरिया बादशाह ऐं संदन वॾनि पीर पागारा बुज़ुर्गनि कॾहिं बि अंग्रेज़ जी ग़ुलामी खे बर्दाश्त न कयो। अंग्रेज़ सॼी दुनिया ते बादशाही पे कई सो किथे तो इहा ॻाल्हि बर्दाश्त करी सघे त हिकु रुहानी गादी ऐं संदसि जमायत असांजी इक़्तिदार खे तस्लीम करे। सो अंग्रेज़ पीर पागारा बुज़ुर्गनि ऐं हुर जमायत खे हमेशह तकलीफ़ूं ॾींदो रहियो। अंग्रेज़ ऐं हुर जमायत जो इहो इख़्तिलाफ़ जारी हो जो पीर साईं पागारा सूरिया बादशाह जिन 12 सालनि जी जमार में गादी नशीन थिया। अंग्रेज़नि सोचो त असां हिन निंढी जमार वारे पीर पागारे खे पंहिंजो हामी ठाही वठंदासीं। सो पंहिंजे छाटनि अतां तोहफ़ा ऐं लक़ब मोकिलींदा। पीर साईं जिन उन्हनि जी हर शइ खे ठुकराई वतन या कफ़न जो नारो बुलंद कयो। अंग्रेज़ जॾहिं इहो लिका ॾिठो त इहे सूरिया बादशाह जा सख़्तु मुख़ालिफ़ थी पिया ऐं सूरिया बादशाह खे झुकाइण लाइ कूड़ा केस ठाही पीर साईं जिन खे 10 साल जी क़ैद जी सज़ा ॾियारी। हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि में क़ैद रखियो पर अंग्रेज़ जे मंसूबनि जे उबतड़ जेलनि जी सख़्तियुनि हिन अज़ीम इंसान जी अज़मत खे अञा बुलंद करी छॾियो। पाण जी इहा सज़ा काटी ॿाहिरि आया त पाण हुर तहरीक खे अमली शिकल ॾियण लाइ गादी तहरीक जो ऐलान कयो। हज़ारे हुर परवाना जान जो नज़रानो ॾियण लाइ पीर साईं जिन जी ख़िदमत में पेश थिया। पाण शहीदनि जो डिघो सफ़र इख़्तियार करी सॼी जमायत खे मुतहरिक कयऊं। अंग्रेज़ जॾहिं इहो लिका ॾिठो त हिननि वरी सूरिया बादशाह खे क़ैद करी बग़ावत जो केस हलायूं। सन 1942 ईस्वी में हुर एक्ट पास करी हुरनि ख़िलाफ़ ज़ुल्म जी इंतहा करी छॾी। हज़ारे हुरनि खे शहीद कयो वियो। लखनि जी तइदाद में हुरनि खे जेलनि ऐं लोड़नि में क़ैद कयो वियो। हुरनि जूं मिल्कियतूं ज़मीनूं नीलाम करी पंहिंजी छाटनि खे तोहफ़नि में ॾिनियूं हुयूं। हुरनि बि जवाबी कार्रवाई कंदे अंग्रेज़नि आॾो मुआहदो अटकायो ऐं हुरनि जी इहा मुज़ाहिमती तहरीक एतिरो वठी वई जो अंग्रेज़नि खे मजबूर थी सिंध में मार्शल लॉ नाफ़िज़ करणी पई। अंग्रेज़नि जॾहिं इहो ॾिठो त असांजे एतिरे ज़ुल्म बावजूदि हुरनि जा हौसला एतिरा बुलंद आहिनि तॾहिं हिननि सूरिया बादशाह खे शहीद करण जो फ़ैसिलो कयो। सूरिया बादशाह जॾहिं ॾिठो त अंग्रेज़ खे हर सूरत में शहीद कंदा तॾहिं पाण फरमायूं शहादत असां लाइ सिर जो ताज आहे जंहिंखे अॻिते वधी पाइण असां पंहिंजे लाइ इबादत सम्झूं था। आख़िरकार 20 मार्च 1943 ईस्वी ते हिन मर्द मथे लाइ सूरी सिंगारी शहीद कयो हुयो। अंग्रेज़ ख़ुशि थिया त हाणे हुर तहरीक ख़तम थी वई पर हुरनि जॾहिं पंहिंजे मुर्शिद जी शहादत जो ॿुधो त हुननि जान जी बाज़ी लॻाई अंग्रेज़नि ख़िलाफ़ मुज़ाहिमत शुरू कई। अंग्रेज़नि लाइ सॼी सिंध बाहि जो ॿारण बणिजी वई। मजबूर थी 14 अगस्त 1947 ते ही मुल्क खाली कयो पर हुननि ते इहो सख़्तियूं जारी रहियूं। एसी ताईं जो सन 2 फरवरी 1952 ईस्वी ते मौजूदा पीर साईं पीर सब्तला शाह पीर साईं पागारा जिन गादी नशीन थिया मर्दान शाह ऐं हुरनि आज़ादी जी फिज़ा में साह कयो। हिकु शख़्स पीर साईं सूरिया बादशाह खे अर्ज़ु कयो त साईं हुर अंग्रेज़ जेके आहिनि अंग्रेज़नि जो हिन पूरी दुनिया ते हिन पूरे मुल्क ते कब्ज़ो आहे पोइ छो नथा तव्हां हुनजी ग़ुलामी करो, छो नथा हुननि जी ॻाल्हि मञो। पीर साईं सूरिया बादशाह मुल्क ने फरमायो त असांखे जेकॾहिं हिननि अंग्रेज़नि जी ग़ुलामी करण जो अगरि दिलि में बि ख़्यालु थिए थो त असां पाण खे हुसैनी हुअण ते शक महसूसु थियणु लॻे थो। हाणे मुल्की लेवल ते सूरिया बादशाह जा सेमिनार थी रहिया आहिनि। इंशाअल्लाह जल्दी इहो ॾींहुं ईंदो जो सॼी दुनिया सूरिया बादशाह खे आज़ादी जो हीरो करे तस्लीम कंदी। आख़िर में दुआ आहे त ख़ुदा ताला असांखे सूरिया बादशाह जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।